नामियारे सियासतदान सैयद इमदाद मोहम्मद शाह जो अॼु जनम ॾिहाड़ो सालगिरह जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। उन मौक़े ते खेसि भरपूर भेटा पेश कंदे सलाम पेश करियूं था। सिंध असेंबली जो अॻूणो मेंबर, बुज़ुर्ग सियासतदान, समाज सुधारक, सिंध सां मोहबत कंदड़ शख़्सियत सैयद इमदाद मोहम्मद शाह जो अॼु जनम ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। इमदाद मोहम्मद शाह जो अॼु 88 जनम ॾिहाड़ो आहे। सैयद इमदाद मोहम्मद शाह हज़ारे यादूं असां वटि छॾियूं आहिनि। सैयद इमदाद मोहम्मद शाह ऐं अॻूणे सियासतदान सैयद शबीर अहमद शाह ऐं हारी अॻवान कामरेड मोहम्मद रमज़ान ख़ासकली जो गहरो तालुक़ु रहियो। सैयद इमदाद मोहम्मद शाह सां केतिरा ई अहम फ़ैसिला कया जेके ज़िंदगीअ में यादगार रहंदा। साईं इमदाद मोहम्मद शाह सकरन तालके सकरन समेत नवाबशाह ज़िले में केतिरा ई तरक़ियाती कम कराईंदे तालीमी इदारा क़ाइमु कराया। साईं इमदाद मोहम्मद शाह जूं यादूं जेके आहिनि सो कंहिंखां बि विसरी नथियूं सघनि। सैयद इमदाद मोहम्मद शाह जे आख़िरी आरामगाह सकरन भरिसां ॻोठ मजीद कीरियो में संदसि मज़ार ते मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि गुलनि जूं चादरूं चाढ़े भरपूर भेटा पेश कई। सखी मोहम्मद रमज़ान ख़ासकली, सैयद शबीर अहमद शाह ऐं सैयद इमदाद मोहम्मद शाह जेके अहम शख़्सियतूं हुयूं हिन वक़्तु इन ज़िले में उहे जिस्मानी तौर ते मौजूदु न आहिनि। संदनि यादूं असां कॾहिं बि विसारे नथा सघूं ऐं संदनि यादगार फ़ैसिला बि तारीख़ में सुनहरी लफ़्ज़नि सां यादि रखिया वेंदा। हिकु अहम फ़ैसिलो इहो आहे त बलदियाती चूंडुनि जे वक़्त में सैयद शबीर अहमद शाह, सैयद इमदाद मोहम्मद शाह, हारी अॻवान मोहम्मद रमज़ान ख़ासकलीअ खे तजवीज़ ॾिनी त चेयरमैन जी चूंड कर ऐं हुन हिकु चेयरमैन जी चूंड कई। उहो अहिड़ो नालो हुयो जेको पहिरियों भेरो चेयरमैन थी रहियो हुयो। उन तजवीज़ खे ॿिन्ही अॻवाननि भरपूर नमूने सां पसंदि कयो ऐं मेंबरनि बि एतमाद कंदे चयो त इहो बहितरु फ़ैसिलो आहे। इमदाद मोहम्मद शाह जे ख़िदमतुनि खे सिंध जी तारीख़ में हमेशह सुनहरी लफ़्ज़नि सां यादि रखियो वेंदो। ग़ुलाम हुसैन ख़ासकली, इबरत न्यूज़।